अस्सलाम वालेकुम नाज़रीन, AK सिंध न्यूज़ में ख़बरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। सांगड़ का ख़बर शामिल कंदा हलूं त सांगड़ ज़िले समेत ख़ुसूसन तालके सिंझोरो में वधंदड़ बदअमनी थींदड़ फुरन वारे अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब रुकन बुरड़ा ते सिंध तरक्की पसंद पार्टी के ज़िले सदर अली ॾिनो। ख़ासकेली जबार जूणे जो कामरेड जाफ़र सिंधी, तालके सदर मुख्तियार लिगारी, सोहराब मरी हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त बरसात खां पोइ ज़िले सांगड़ समेत तालका सिंझोरो में पुलिस जे अदम दिलचस्पी जे करे तालको सिंझोरो हिन वक़्तु ॾोहारिन ऐं फुरन जे घेरे हेठि अची चुको आहे। जोल पुलिस समेत तालके जे समूरी पुलिस इंतज़ामिया थींदड़ ॾोहनि ते कंट्रोल करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे, जिनजो सबूत गुज़िरियल हिकु हफ़्तो अॻु झोल थाणे जे हद में STP रुकन बुरड़ा जे अॻवान अख्तर लिगारी समेत केतिरनि ई माण्हुनि खां मोटरसाइकिल फुर थियण आहे। असां हिन प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए STP सांगड़ ऐं ॿियनि खां घुर करियूं था त तालके सिंझोरो में वधंदड़ ॾोहनि ते कंट्रोल कयो वञे, न त ॿी सूरत में पुलिस इंतज़ामिया जे लापरवाही जे सबबि वधंदड़ ॾोहनि ख़िलाफ़ STP ईंदड़ हफ़्ते खां पंहिंजे एहतिजाजी तहरीक शुरू कंदी। सांगड़ मां AK सिंध न्यूज़ जो रिपोर्टर जमाल बुगटी जे रिपोर्ट मुताबिक़ ज़िले सांगड़ समेत ख़ुसूसन तालके सिंझोरो में वधंदड़ बदअमनी थींदड़ फुरन वारे अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब रुकन बुरड़ा ते सिंध तरक्की पसंद पार्टी जे ज़िले सदर अली ॾिनो। ख़ासकेली जबार जूणे जो कामरेड जाफ़र सिंधी, तालके सदर मुख्तियार लिगारी, सोहराब मरी हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कयो आहे। असांजे रुकन बुरड़ा जे दोस्त तालके सिंझोरो जे सदर मुख्तियार लिगारी जी मोटरसाइकिल अॼु खां 9 ॾींहं पहिरियां फुरती वई आहे त उन फुरजण खां पोइ फ़ौरन जेको आहे सो असां पुलिस सां राब्ते में आयासीं। सभु शइ पुलिस असां सां कोऑपरेट कयो त उहा ठीकु आहे, असां करे था वठूं। बहरहाल अॼु 9 ॾींहं गुज़री चुका आहिनि, अॼु 10 ॾींहं में असां दाख़िल थी चुका आहियूं। बहरहाल अञा ताईं असांखे पंहिंजी का शइ वापसि न मिली आहे। सो उन जे लाइ असां इहो कोन था चऊं त पुलिस बाट के वेठी आहे, पुलिस पंहिंजी वठि में आहे। बहरहाल असांखे जेका मोट मिलणु खपे उहा अञा न मिली आहे, असांखे पंहिंजी रिज़ल्ट न मिली आहे। सो उन जे लाइ अॼु असां इहे हंगामी इजलास घुरायो आहे ऐं इन हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस जेका कयूं पिया, हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो आहे त असां पंहिंजो शेड्यूल अॼु खां पोइ तयारु कयूं था। असां 2 ॾींहंनि खां पोइ 2 ॾींहंनि में असां जेको आहे सो इंशाल्लाह SP साहब सां मिलंदासीं, SP साहब खे दरख़्वास्त जमा कराईंदासीं ऐं एप्लीकेशन ॾींदासीं। उन खां पोइ जेको आहे सो जेकॾहिं असांखे उते खां वोट मिले थी बहितर नमूने सां त ठीकु आहे, जेकॾहिं न मिलण जी सूरत में असां एहतिजाज जो हक़ रखूं था ऐं मरहलेवार असां हर पूरे ज़िले में हर तलके जे शहर में असां एहतिजाज कंदासीं। उहो असांजो हक़ आहे, राइट आहे, आइनी हक़ आहे, उहो बुनियादी हक़ आहे ऐं असां उहो ज़रूरु इस्तेमालु कंदासीं। ऐं असांजो अॼु बि पुरज़ोर मुतालबो आहे त महिरबानी करे असांजा जेका फुर थियल आहे दोस्तनि जी जेका मोटरसाइकिल फुर थियल आहे उहा असांखे वापसि कराई वञे। असां ॿियो को बि वॾो मुतालबो कोन्हे। हीअं ॾिसो माहौल 14 ॾींहं अहिड़ो लॻो पियो आहे जो असां अहिड़े के वॾे टसल वारे माहौल में कोन पिया वञणु चाहियूं, जंहिं न को कंहिंखे असां घणो को डिस्टर्ब करणु था चाहियूं, छो जो माहौल हींअर बोर्ड जी सूरत हाल आहे। उन जे करे असां सभई चाहियूं था त असां सभई गॾिजी हुननि जी मदद कयूं, उन्हनि सां गॾु हुजूं। पर असांखे हीअ मजबूरी आहे, हाणे ईअं त न आहे जेकॾहिं माण्हू बोर्ड जी सूरत में आहे, बोर्ड जी हालत में आहे त माण्हू हुननि खां फ़ोटो थींदी वठनि ऐं उन्हनि खां सभु शयूं थींदी वठनि, नाजाइज़ थींदी वठनि। असां हुनजी मदद कयूं था ऐं हीअ असां शेड्यूल ॾियूं था त अॼु खां पोइ असां 2 ॾींहंनि में SP साहब सां मुलाक़ात कंदासीं, SP सांगड़ साहब सां, ऐं उन खां पोइ असां जेको आहे सो मरहलेवार असां पंहिंजी तरतीब ॾींदासीं त असांखे किथे किथे न पड़ताल